जबल तू हिते शेर खान में कम हुयो। जबल मोर ऐं शेर खान वारा त मौलादाद वारनि जे पोयां वियल आहिनि। का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा? सुबुह जो मौलादाद वारा मोर जे पुठियां पिया हुआ, पर ख़ुदा ख़ैर कयो मोर खे का बि चोट न लॻी। हाणे शेर खान मोर खे वठी उन्हनि जे ॻोठ ॾे निकिरी विया। ऐं मूंसां का बि ॻाल्हि कान कई अथई। हाणे मां तव्हांजो पंहिंजो न आहियो या शेर खान जे अचण खां पोइ तव्हां मूंखे विसारे छॾियो आहे? अहिड़ी ॻाल्हि न आहे अदा। आहे भाॼई आहे। हिन वक़्तु तव्हांखे दिलासे ॾियण वारो अची वियो आहे त तव्हां मूंखे बि विसारे छॾियो। सोट असां न तो में फ़र्क़ु सम्झो आहे न शेर खान में। पोइ तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छो तो विछोटियूं पैदा करे? ये विछोटियूं तव्हां पैदा करे चुका आहियो। छा तव्हांखे इहा ख़बर न आहे त मां केतिरनि दुखनि में बोझनि मां बची निकितो आहियां? कॾहिं बि मुंहिंजी दिलि खां इहो पुछी तव्हां मूंखे दिलासो ॾियण आया आहियो? असां पाण सूरनि में हुआसीं। असांजो हर ॾींहुं राति सूरनि में पे गुज़रियो। असांजो वक़्तु धिकनि ऐं थाबनि में गुज़रियो आहे, पर पोइ बि असां त तोखे मयार नाहे ॾिनी। पोइ तूं असां मथां छो ॾमरियो आहे? मां त बस अदा बस। ही वक़्तु हिक ॿिए सां शिकायत करण जो न आहे। बस कई भाॼई, मूं बस कई। हिन वक़्तु मां हुननि जे पोयां वञा थो। राति अची पोइ ॻाल्हियूं कंदासीं। तकड़ो आयो आहीं, सरकारी महिमान पची आया छा? जी अदा। जेसी ताईं हिन जो वात बंद न थींदो ऐं ॿर पिया उथ में न लॻंदा न त ही घर में वेहण असांखे कोन थींदा। ये बात जी सलाह माला सां हितां पेर ड्राए त किथे पहुची न वञनि। अच्छा अच्छा। साहब ही तव्हां के ओस ताईं हथ न ईंदा जेसी ताईं तव्हां हिननि जूं रनूं थाणे ते न विहारींदो। ढोलण इहो ऑर्डर नाहे मिलियल त हिननि जा ॿार कढूं ऐं घर में खिड़ूं। बाक़ी ही घणो वक़्तु ॿाहिरि आज़ाद रही न सघंदा। ॿई मुजरिम लाकअप जे अंदरि हूंदा। साहब तव्हां हिननि खे सज़ा ज़रूर ॾियारिजो। जेकर तव्हां हुन सां थोड़ी बि रहिया त किन ख़ुदा तव्हांखे बख़्श कोन कंदो ख़ुदा तव्हांखे बख़्श। तूं बेफ़िक्र रह। अलाह चङी कंदो। हिननि खे कतई कोन छॾींदुसि। वारो के 5 रुपया खत कम खे पंज वारो कर अबा वारो कर। खणी रस मना बि कई आहे न। पोइ मां मोड़ वारो न आहियां। जेसी शेर खाने तॾहिं वेड़े न कंदुसि तेसी मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो। छो त जानू जिन जंहिंजे पोयां पेंड मारे था खारे। जानू असां तो तुसां बदल आहियूं। शेर खान के लेटाइण एॾो मुश्किल कम न आहे। बाक़ी रही रेस जी ॻाल्हि उनखे मुंहुं केरु ॾींदो? मां ॾींदुसि रेस खे मुंहुं। अकबर मां ॾींदुसि रेस खे मुंहुं। जानू मुश्किल आहे। सुभाणे रेस खे रोकणु मुश्किल थी वेंदो। सम्झ ॻाल्हि खे। हू पाण सभिनि जो वॾो आहे। जेका वक़्तु कई न त हिकु जा ॿ ॾींहं बंदूक पाण खे कोन हलंदो। ॻाल्हि बंदूक जी न आहे, पर बेगुनाह खे असां क़त्ल करे नथा सघूं।
ॿुध त कहिड़ो शेर खान तुंहिंजो ॾोही आहे? हा बस दिलदार बस होंच में रही जाला वधीक बात कोन अथई त तूं छा कंदे मूंखे? अरे ॿुध तुंहिंजी हैसियत छा आहे? ऊंची इज्जत छा आहे तू जानू दा तो होश कयो जानू चिन्न थे चिन्न होश कर हिते ॻाल्हियूं शेर खान जे ख़त्म थियण जूं थी हलनि ऐं तव्हां पाण में टिकी पिया। तू अकबर समझानो दिलदार खे तां इन का उम्र में वॾो पिया ऐं वॾे सां ॻाल्हाइण जी तमीज़ अचे बस कर हाणे बस कर मुंहिंजो मीटर न घुमाए कहन हिते ई दुप दिलदार जानू पत्थर जा दुंबो कोन अथई जेके तूं मारींदे जानू जिन्न थई जिन्न जंहिंजे पोयां पावे न उनखे मारे जा खारे इन करे चवे थो त जानू खां तरी पासो करे। अरे फ़कीर जा ॿार किथे मुफ्त में न मारिजी वञी। अरे यार जानू हे ॾिस भली मां तो तोखे हथा पता तूं कुझु ॾाहो थी वॾो आहे। जानू हाणे छॾ कावड़ खे छॾो मूंखे तव्हां आऊं ॼाणा त शेर खान ॼाणे तव्हांखे कोन चवंदुसि। ओ मुंहिंजा प्यारा पुट ॿार अब तुझे हथनि ते मुंहिंजी हण जी आस अब तुझे मोड़ बंदी घोट बणाइण जी आस अबा दुश्मननि कर मुंहिंजो सभु में था मिटीअ में मिली वियो पढ़ियो पुफी सब लिखे जो लेख है सुन थी हयाती एतरी हुई वो मड़ी आयाती न चइजे मड़ी आयाती न चइजे ज़ालिमन मुंहिंजे वकड़े खे वक्त खां गई कोई छॾियो भलो कंदो रब कंदो चल पंहिंजे घर में बि को राम हूंदो चल पाण बि कुसी मरंदा मड़ियो ओ मुंहिंजा रब काथे आ मुंहिंजा ला मुंहिंजी तव्हां ॿुध ओ मुंहिंजी तव्हां वरना ज़ालिमन खे ज़ुल्म जी सज़ा ॾे मुंहिंजा जानब पुट मुंहिंजा ढोलण पुट काथे आ बा वरी पाउ भाउ जो बदलो कर बाला याती जई ढोलण जबल तू अजायो मयारू पेड़ी सब खां पहिरीं ज़ालिमन सां हिसाब सिद्धो करणो आहे सिद्धो उन खां पोइ चाचे गफ़ार जो भी पलांद करणो आहे पोइ बोली तू हलाई या मां कहिड़ो तो फर्क पए ॻाल्हि गोली हलाइण जी न आहे शेर खान यार तव्हां मूंखे पंहिंजी सलाह में बि शरीक नथा कयो जबल मूं अञा को बि अहिड़ो क़दम न आहे खयो असांजी कोशिश आहे त सभ खां पहिरीं नाज़ा खे उन्हनि जे कब्ज़े मां आज़ाद करायूं जेकॾहिं नाज़ा खे छॾाइण खां पहिरीं असां वलीदाद जे कंहिं बि हिक भाउ खे मारियोसीं न पोइ उन ॾींहुं ज़ालिम नाज़ा खे बि मारे छॾींदा। छा नाज़ा उन्हनि जे घर में न आहे? जेकॾहिं नाज़ा उते हुजे हां त जबल मूं पुलिस जो छापो बि हणायो हो ऐं नाज़ा खे उतो आज़ाद कराया हां नाज़ा उते भी कोन्हे नाज़ा उते जबल रबू मूंसां मिलियो हुयो उन ॿुधायो त दरिया पार वली दादा वर्गा मासा तरनि था थी सघे थो त अधी नाज़ा खे ओॾां छॾिया हुजनि जेकॾहिं नाज़ा ओॾां आहे
त उतां नाज़ा खे छॾाइण मुश्किल थी पवंदो। मुश्किल को भी कम कोन है जबल। जेकॾहिं मूंखे ख़बर पइजी वञे त नाज़ा खे किथे लिकायो आहे वलीदाद वारनि, पोइ रातो रात उन्हनि जे घरनि जे मथां हमलो करे नाज़ा मासूम खे आज़ाद करे वठंदासीं जबल। पक्की जांच करणु लाज़मी आहे। अदा चए था न, या जांच रबू करे सघे थो या रुस्तम। जेकॾहिं रुस्तम असां सां सचो थिए त पोइ नाज़ा जी ख़बर असांखे रुस्तम खां पइजी सघे थी, छो त रुस्तम खे वलीदाद जी भेण मिलंदी ऐं हू इहा ख़बर उतां वठी सघे थो। मां सुभाणे ई रुस्तम सां मिली इन ॻाल्हि जी जांच शुरू थो कयां। तव्हांखे चयो हुम न, पाण ॾाढनि खे वञी मोह ॾियो, तव्हां वञी पाड़े जे मिस्किन खे मारे आया आहियो। हुन सां असांजी कहिड़ी दुश्मनी हुई? बंदूक खईं से रबुअ खे, वञी लॻी तारा खे। ओला तो जाने भाजाई, तारे के ॾाढो समझायो, रबू ऐं रुस्तम को पासीरो रहंदो कर, अरे हिक बि न ॿुधायो। निभागो नाहक घोटिजी वियो। हाणे ॾिसजो, इहा मुई भागन भरी दर ते अची वेही रहंदी ऐं ॾींहुं राति वेठी असांखे पिटींदी। अहिड़ा असां साम्हूं वेही वेण कढंदी जो असांजा ई लिंग कांडारजी वेंदा। ॾेई वठंदुसि मुंहुं भागन भरीअ सां। जेकॾहिं दर ते आई न, नेण वारो पाठो ॾींदोमांसि। तूं हुनजो उल्को न कर, बसि दुआ कर त पुलिस मां जिंद छुटे। एतिरो सब्र कयो हा न त वली जेल मां निकिरी अचे हा। भाजाई, तुंहिंजनि ताननि त असांखे घर में वेहण कोन ॾिनो। हाणे जॾहिं कुझु करे आया आहियूं त तुंहिंजी गहपी कान कया हा, तव्हांखे मिठो खीर पियारिया हा। जेकॾहिं तव्हां जब्बल ऐं शेर खान खे मारे अचो हा। मौला तो जाने भाजाई, उहे बि असांजी पहच खां परे न आहिनि। हाणे तव्हांखे कुझु बि करण जी ज़रूरत नाहे। वली सच चवंदो आहे त तव्हांजा कम छहे वारा। हाणे छॾे न क्रोध खे, मानिया बगिरा करे वठ त ॾाढी बुख लॻी। जल्दी हथ खे हलाईंदी वञ, किथे पुलिस न पहुची वञे। ऐं वञी मानी तयारु कयां थी, पर तव्हां ॿई घर में न वेहो। हिकिड़ो वञी घर जे ॿाहिरि चौकी ॾे, ईअं न थिए जो घर जे ॿाहिरां पुलिस फिरी वञे हली ऐं तव्हीं ॿई अखियूं पूरियो हिते वेठा हुजो। हा नूर, भाजाई सही थी चए। पुलिस कोन ईंदी। जेकॾहिं पुलिस आई बि न, ही कोठा ऐं कोट धक कोन झलींदा। हिक ई छलांग सां लताड़े ॿाहिरि निकिरी वेंदासीं। यार अनवर, मूंखां इहे कोट ऐं कोठा कोन टपबा। मां वञी ॿाहिरि थो वियां, मानी तयारु थिए त अकल कजां। ऐं हा, जेकॾहिं पुलिस अची वञे न त तूं अकल कजाए। हा ठीकु आहे। हाणे मानी करे वठ, जल्दी कर। मञा थी त असां ग़रीब आहियूं, पर सावण वारा बि के अमीर त कोन हा। ग़रीब उन्हनि कहिड़ो हशर कयो उन वलीदाद वारनि सां। आख़िर वलीदाद वारनि संग ॾेई पंहिंजी जान छॾाई। जेकॾहिं न तूं बेहननि सां अहिड़ो हशर कंदे त का न का सज़ा इन्हनि खे मिली पवंदी ज़ालिमनि खे। न भागन भरी न, असां वलीदाद वारनि खे कुझु बि करे नथा सघूं। असांजी दाह धणी दर आहे, धणी दर। ख़बर फ़क़ीर, मां तोसां हर क़दम ते गॾु आहियां। सुभाणे हलूं था रईस वटि। जे रईस इंसाफ़ न ॾियारायो त वरी पोइ को ॿियो दर ॾिसंदासीं। अमड़े, ही मीडिया जो दौर आहे। जेकॾहिं असां सभिनी गॾिजी वावेला कई ऐं ख़बरूं टीवी ऐं अख़बार में पहुची वयूं न त असांखे इंसाफ़ ज़रूर मिलंदो। बाक़ी जीअं घर में वेठा रोंदासीं रड़ंदासीं, अधे तारल जो खून नाहक लुढ़ी वेंदो। मां त चवां थो त सुभाणे अख़बार वारनि जे अॻियां हली था बुख हड़ताल ते वेहूं। ओसी ताईं बुख हड़ताल तां न उथंदासीं जेसि ताईं पुलिस अनवर ऐं मौलादाद खे नथी ॿधे। ढोलण सुठी सलाह ॾिनी आहे। हली था अख़बार वारनि जे दर ते वेहूं।
अखबार ऐं टीवी ते जॾहिं हलंदो न तॾहिं असां ग़रीबनि खे ज़रूर इंसाफ़ मिलंदो। ओ अम्मा पोइ भला ॿुधाए न तूं छा थी चई? तुझे भाउ जे खून जो इंसाफ़ ते इन जे लाइ मूंखे ततल रेगिस्तान जे रेत ते नक रगड़णो पियो न बि मां पुठिते कोन हटंदसि। सुभाणे पहिरियों त सभु गॾिजी हलूं था रेस वटि। जे रेस पाप लांद न वठी न ऐं पोइ हलूं था थाणे ते, जे उते बि इंसाफ़ न थियो त पोइ कोर्ट या अखबार परे न आहे। पोइ विजय इहे ज़ालिम सभिनी खां ॾाढा थी विया न त पोइ धणीअ दर ॿाॾाईंदासीं। उन वटि देर अंधेरो कोन्हे, पाण इंसाफ़ ॾींदो। मां ओसी ताईं झोलीअ में भलो साईं खणी पिटींदी रहती जेसी ताईं इहे ज़ालिम पंहिंजे अंजाम खे न पहुचनि। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग मुंहिंजो भागन भरियो वेड़ो ई बर्बाद करे छॾियो। अलाह कंदो छल पंहिंजो बि वेड़ो वीरान थींदो, बर्बाद हूंदा। दुआ घर खां निकिरण खां बहितर आहे तूं पंहिंजी माउ खे फोन छो नथी करीं? अम्मा मुंहिंजे प्यार में हिते छिकजी ईंदी ऐं मूं जीअं मुसीबत में हिते फासी पवंदी। हू वॾी आहे, तोखां ई मूंखां हुनजो दिमाग़ वधीक कमु कंदो। मुंहिंजी सलाह वटि पंहिंजी माउ खे फ़ोन कर ऐं हक़ीक़त खां आगाह करेंसि। तूं चवें थी त मां फ़ोन कयां थी, पर अलाए छो मूंखे ख़ौफ़ थो थिए। अलाह भलाई कंदो, तूं ड्रिज न नंबर मिलाए। हेलो अम्मा। आखे थी फोन करी। जल्दी कर, मिलाए फोन, घुराए सिते। घणो ई असांखे कोर्टुनि में छिकियो अथई, हाणे चल सिते। बाबा आख़िर सां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? तूं हूंदे पर तुझी माउ मुंहिंजो घणो कुझु बिगाड़ियो आहे। अञा ताईं वधे थी कोर्टुनि जा चक्कर कटींदी, सिर्फ़ हिकु चक्कर थी अचे पोइ मां तोखे आज़ाद करे छॾींदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। घुराए चवां थो, उनखे घुराए दे ऐं पोइ तूं भली तो हली वञ। हाणे तोखे ख़बर पई त अम्मा खे मां छो न पई ॿुधाइणु चाहियां। साईं ये ॻाल्हियूं तोखे सिर्फ़ु ड्रिजारण लाइ करे वियो आहे। न मारिया, मां पंहिंजी ख़ुशी ऐं आज़ादी जे करे अम्मा जी ज़िंदगी खे सुरनि में कॾहिं बि कोन विझंदसि। इन खां पहिरियां मां वरी को ग़लति क़दम खणी विया ऐं पोइ मजबूर थी विया ऐं अम्मा खे कॉल करे वई रहां। मां हीउ मोबाइल भञी थी छॾियां। नई मोबाइल हूंदी ऐं न ई मां इहो कमु करे सघंदसि। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू